अस्सलाम वालेकुम अमा ॾिसो पिया फास्ट न्यूज़। मां यहाँ साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं खानपुर महर मां घोटकी पुलिस जी ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई। खानपुर महर लख सुहांजड़ो बाज़ार में ॾोहारियुनि जी मौजूदगी जी इतला ते मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस साण करे 5 शकी माण्हू गिरफ़्तार। चौपायो माल समेत हिकु मोटरसाइकिल हथ करे वरिती। अबा माल के छॾियो, माल में मोड़िया माल कुछ मरी विया आहिनि, हिकिड़ो ॿ टे झुकिया पिया आहिनि। माल के छॾियो पर माल पर जो सीर आहे, ॿारनि कन कन करे वरिता आहिनि फलनि ते। पुलिस मुताबिक ॾोहारियुनि जी मौजूदगी जी इतला ते मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस खानपुर महर, जरवार, यारलुंड, मीरपुर मातरू ऐं ॿियनि थाननि जी पुलिस मुख़्तलिफ़ ॻोठनि सुहांजड़ो बाज़ार, अछीदड़ी, पीरबरी, अलाडिनो बाज़ार ऐं ॿियनि ॻोठनि ते चढ़ाई करे 5 शकी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे जंहिं पुलिस एहलकारनि घरनि खे कड़ो चाढ़े तलाशी वठण बाद 3 ॾोहारियुनि जे घरनि खे ॾाहण बाद इरफान बोज़दार, फिदा हुसैन बोज़दार, शरीफ खेरल समेत 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे हिकु मोटरसाइकिल, चौपायो माल, मेहूं गऊं बकरियुनि काहे खानपुर महर हवाले कयो। जंहिं बाद पीरसन औरत जो पाक किताब खणी घोटकी पुलिस खिलाफ़ एहतजाज कंदे जो त असांजो ॾोहारियुनि सां को बि वास्तो नाहे। उन बावजूद पुलिस असांजे घरनि में घिड़ी भञरा करे औरतुनि ऐं ॿारनि मथां बिना जवाज़ तशद्दुद करण बाद पुलिस असांजो छुपायो माल काहे आई आहे। पीरसन औरत पेराणी बोज़दार DIG सखर ऐं 2 वसवारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ संगा रहो फास्ट न्यूज़।